हेलो अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग, सुबह बखैर ऐं सलाम सिंध। मां तव्हांजी होस्ट महा मामेर ऐं हर रोज़ जी तरह तव्हां सभी सिंध वासियुनि खे भलीकार चवंदसि। उम्मीद आहे तव्हां सभी बिल्कुलु फिट हूंदव, बिल्कुलु मज़े में हूंदव ऐं हर रोज़ जी तरह अॼु जो ॾींहुं बि तव्हांजो सॼो प्लान आउट हुओ हूंदो ऐं हुन खां अलावा जेका अॼु तव्हांजी मसरूफ़ियात हूंदी हू बि तव्हां सॼी लाइन अप करे छॾी हूंदियूं। हिन करे त वेडनेसडे आहे, मुंहिंजो अॼु फर्स्ट वर्किंग डे आहे, तव्हांजो त थर्ड वर्किंग डे हूंदो ऐं उम्मीद ही बि आहे त जेका ॿार स्कूल वञनि था उहे स्कूल वञी पिया आहिनि, जेका यूनिवर्सिटी वञनि था यूनिवर्सिटी में आहिनि ऐं जेका कॉलेजिस में जेका ऑफिस जा माण्हू आहिनि पंहिंजे ऑफिस में हली विया हूंदा। हिन खां अलावा अॼु अगरि बुध जो ॾींहुं आहे, मतिलबु अरबा जो ॾींहुं आहे। अॼु कहिड़ो ॾींहुं आहे? अरबा जो ॾींहुं आहे। त अरबा जो ॾींहुं पे बाज़ार बि इलाही सारा लॻंदा आहिनि, जेका अरबा जा बाज़ार हूंदा आहिनि, त हुते बि औरतूं प्लान आउट कंदियूं आहिनि त असांखे अरबा बाज़ार वञिणो आहे। हुन खां अलावा अॼुकल्ह शादी जो सीज़न बि हले पियो, शादियुनि बि स्टार्ट थियण वारियूं आहिनि, हिन करे त शादियूं नज़दीक आहिनि। कल्ह जेको आहे रबियुल अव्वल जो चांद बि नज़र अची वियो आहे। कंहिंजो चांद नज़र अची वियो आहे? हेलो, अच्छा आवाज़ न पए, मुंहिंजी तरफ़ां शायदि ग़लती थी वई आहे थोरी। उनखां अलावा कंहिंजो चांद नज़र अची वियो आहे? रबियुल अव्वल जो चांद नज़र अची वियो आहे, त हुनजे लाइ मुबारकबाद। ही नंढी अहिड़ी शइ हुई जेका तव्हां सम्झंदव त हेतिरी बि नॉलेज न आहे हिनखे, त अहिड़ी ॻाल्हि न आहे, एतिरी सारी ॻाल्हियूं माइंड में हूंदियूं आहिनि त हुनखे मैनेज आउट करण में थोरो टाइम लॻी वेंदो आहे। मुंहिंजी तरफ़ां सभिनी तरफ़ां तव्हां सभी खे रबियुल अव्वल जो चांद मुबारक। हुनखां अलावा ॿुधाईंदी हलां त अॼु कराची जो मौसम इलाही थधो आहे। मॉर्निंग स्टार्ट वठंदी आहियां पंहिंजे कराची जे मौसम खां, त ॿुधाईंदी हलां त अॼु कराची जो मौसम इलाही थधो आहे। हिन करे त 2-3 ॾींहंनि खां थधो इलाही थधो थी वियो आहे। मूंखे लॻे पियो त मौसम बिल्कुलु बदिली वेंदो, चेंज थी वेंदो। हिन करे त हाणे फेब्रुअरी अचण वारो आहे ऐं हुन सां गॾु ॿुधाईंदी हलां तव्हांखे त फेब्रुअरी में त इलाही थधि न हूंदी आहे कराची में या सिंध जे जेका इलाइक़ा हूंदा आहिनि थोरा नॉर्मलाइज़ थी वेंदा आहिनि, पर जेका एतिरी बारिशूं थियनि पियूं अंदरूनी सिंध में, हिन खां अलावा क्वेटा में एतिरी स्नोफॉलिंग थिए पई, इस्लामाबाद लाहौर में इलाही थधि अची वई, मतिलबु पंजाब साइड ते, त कराची में बि हुई हशर आहे। हिन करे त कराची जो को पंहिंजो मौसम न आहे। अॻियां डिफरेंट इलाइक़नि में जेको मौसम थी वेंदो आहे त हुनजी थधि हवाऊं कराची में या गरम हवाऊं कराची ते असर कंदियूं आहिनि, त कराची इलाही थधो थी वियो आहे। हुन खां अलावा ॿुधाईंदी हलां त इलाही सारा मज़ेदार कपिड़ा वरी मां निकारे छॾिया आहिनि, हिन करे तव्हांखे पाए करे अची सघां सेट ते। हिन करे त मज़ो ईंदो आहे स्वेटर्स ऐं कवर करे पाण खे। हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका मां हर रोज़ तव्हांखे चवंदी आहियां, त मॉर्निंग्स में स्पेशली तव्हांजी बॉडी ॾाढी थधी हूंदी आहे, बिल्कुलु टेम्परेचर लो हूंदो आहे, त पंहिंजो ख़्यालु रखिया कजो। हिन करे त तव्हां अगरि बीमार थी वेंदो, हिन करे त बीमारियूं इलाही सारी अची वियूं आहिनि। अॼुकल्ह चिकन पॉक्स वरी अची विया आहिनि, वेदर में चेंजिस जॾहिं ईंदियूं आहिनि, स्किन ते ड्राइनेस अची वेंदी आहे, हू बि हिकिड़ी बीमारी आहे। अगरि तव्हां ॾिसो त हू बि जर्म्स हूंदा आहिनि जेका तव्हांजी स्किन ते डेड स्किन वांगुरु ठही वेंदा आहिनि, तव्हांजी स्किन ते अची वेंदा आहिनि। हुनखां अलावा ही बि ॿुधाईंदी हलां त जेका माण्हू मूंखे ॾिसनि पिया हुनजे लाइ अॼु आहे सरप्राइज़, जेका कराची सां इलाही मोहबत कंदा आहिनि, प्यार कंदा आहिनि, हुनजे लाइ हिकिड़ो सरप्राइज़ हूंदो प्रोग्राम में। अॼु जा गेस्ट मुंहिंजा स्पेशली सरप्राइज़ आहिनि तव्हांजे लाइ। हुनखां अलावा ॿुधाईंदी हलां अॼु जो टॉपिक। अॼु जो टॉपिक को हेड़ो मां सोचियो त हेड़ो टॉपिक रखियां जेका अॼुकल्ह या छा नंढपण खां ई मां ॾिसां पई, हर माण्हू हिकिड़ी जदोजहद में हलंदो रहंदो आहे, हर माण्हू हिकिड़ी सोच में हूंदो आहे त छो न असां हीअं कयूं, छो न हूअं कयूं, त असां वटि कुझु चेंजिस अची वञनि लाइफ में, असां थोरा कामयाबु थी वञूं। कामयाबी ऐं सक्सेस जेका हिकिड़ी शइ आहे, हू अहिड़ी शयूं आहिनि जेका माण्हू हमेशह चाहींदा आहिनि त हुन वटि अची वञे। मतिलबु महिनत करे या न करे हू माण्हू हुन वटि कामयाबी हुजे, सक्सेस हुजे, ॾाढो वॾो नालो थी वञे, फेमस थी वञे, फेम थी वञे। इनफैक्ट चयो वेंदो आहे त जेका माण्हू टीवी ते ईंदा आहिनि, जीअं मां बि आहियां, त हुनजी वजूहात हूंदियूं आहिनि। हिकिड़ी अगरि ऑनेस्टली ॿुधायां तव्हांखे त हिकिड़ो त फेमस थियनि, यानी फेम हिकिड़ी वॾी वजह हूंदी आहे। सेकेंड, पैसो हर कंहिं माण्हू खे वणंदो आहे, पर फेमस थियण बि हर कंहिं माण्हू खे वणंदो आहे। फेमस अगरि तव्हां सुठी ॻाल्हि जी वजह सां आहियो त हू तव्हांजे लाइ सुठी ॻाल्हि आहे, पर अगरि कंहिं ग़लति ॻाल्हि जी वजह सां फेमस आहियो त हू त ऑब्वियसली तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी जो मतिलबु छा हूंदो आहे, त ग़लति ॻाल्हि हूंदी आहे। ख़ैर, त ॿुधाईंदी हलां त सक्सेस अहिड़ी शइ आहे जंहिंजी वजह सां अॼु मां तव्हांखे कोट ॿुधाईंदसि। सक्सेस हिकिड़ो अमेरिकन राइटर हो जेको हिकिड़ो फिल्म स्टार बि हो, ब्लू म्यूज़िक बि प्ले कंदो हो, राइटिंग बि कंदो हो, बुक्स बि इलाही सारी लिखियूं आहिनि, शायरी बि कंदो हो। त हुनजी हिकिड़ी सेइंग आहे, हिकिड़ी कोटेशन वांगुरु अगरि तव्हां वठी छॾियो त सक्सेस इज़ वन थिंग दैट नेवर कम्स टू यू, यू ऑलवेज हैव टू वर्क हार्ड टू गेट इट टूवर्ड्स। त हिन जो मतिलबु ही आहे त जॾहिं बि तव्हांखे सक्सेस खपे, कामयाबी खपे, त पाण जदोजहद कयो। हिन करे त ही चवणु ॾाढो ख़राबु ॻाल्हि आहे त असां वटि सभु कुझु अची वञे। हिन करे त असां कॾहिं कॾहिं महिनत बि कोन कंदा आहियूं, असांखे हू शइ मिली वेंदी आहे, त हू हूंदी आहे तव्हांजी लक। हिकिड़ी शइ तव्हांजी हूंदी आहे लक। सेकेंड शइ, तव्हांजी नसीब में कुझु सुठो लिखियलु हूंदो त हू तव्हांखे मिली वेंदी आहे। थर्ड शइ ॿुधाईंदी हलां त माउ बाप जी दुआऊं इलाही मैटर कंदियूं आहिनि। फोर्थ, तव्हांजी महिनत थी सघे थी। ऐं फिफ्थ, कॾहिं कॾहिं फॉर्चून बि हूंदो आहे जंहिंखे क़िस्मत चयो वेंदो आहे। पर
घणे माण्हुनि खे इलाही महिनत करणी पवंदी आहे हिन करे त कामयाबी ऐं सक्सेस अहिड़ी शयूं आहिनि जेका जॾहिं तव्हां वटि अची वेंदियूं आहिनि त कुझु माण्हू उनखे ग़लति तरीक़े सां बि वठी वञंदा आहिनि, कुझु माण्हू उनखे हीअं तरीक़े सां मैनेज कंदा आहिनि जीअं हू इलाही when they get a lot more famous, when they have all they want, when they know they have lots of money, त हुनमें हिकिड़ो तकबुर वारी शइ अची वेंदी आहे, हिकिड़ी ग़लति शइ अची वेंदी आहे जेका ग़लति आहे। ऐं हीअं बि चयो वेंदो आहे त अल्लाह ताला खे तकबुर सां सख़्तु नफ़रत आहे। हिन करे त जॾहिं असां वटि पैसो अची वेंदो आहे, थोरो घणो असां थोरो फेमस थी वेंदा आहियूं, माण्हू असांखे सुञाणणु स्टार्ट करे छॾींदा आहिनि, त असां चवंदा आहिनि त यार असां त वॾी शइ थी विया आहियूं, असांखे थोरो परे हटी ॻाल्हायो, या डिफरेंट तरीक़े सां माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि। इलाही हीअ त खरो फेमस थियण जी ॻाल्हि आहे, जेका माण्हू चयो वेंदो आहे, जेका माण्हू टीवी ते ईंदा आहिनि इलाही नखरेला हूंदा आहिनि, या जेका माण्हू को वॾी पोस्ट ते कमु कंदा आहिनि इलाही नखरेला हूंदा आहिनि, पर मां अहिड़ा माण्हू बि ॾिठा आहिनि जेका ॾाढा डाउन टू अर्थ हूंदा आहिनि। त हुन वांगुरु जॾहिं अगरि तव्हांजी हिकिड़ी अदाऊं हूंदियूं, तव्हांजो तरीक़ो हूंदो, त मां सम्झां थी हिकिड़ी शइ ॾाढी ज़बरदस्त हूंदी, तव्हांजी लाइफ ते तव्हांजी पर्सनैलिटी ते इलाही असरु कंदी आहे। ही अहिड़ी शयूं आहिनि जेका हर रोज़ तव्हांजे नॉर्मल लाइफ में बि थींदियूं आहिनि। असां वटि असां कॾहिं बि अगरि तव्हां पंहिंजी एग्ज़ाम्पल वठी छॾियो त तव्हां बि लाइफ में कॾहिं न कॾहिं हीअं ज़रूरु कयो हूंदो त तव्हां वटि अगरि कंहिं टाइम ते इलाही पैसो हूंदो या कोई अहिड़ी शइ हूंदी थी सघे त न बि कयो हूंदो, पर स्टिल हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका कामयाबी जे बारे में अगरि तव्हांखे ॿुधायां त ही मुंहिंजी एग्ज़ाम्पल्स हूंदियूं इन करे त कामयाबी हर कंहिंखे वणंदी आहे, फेमस थियणु हर कंहिंखे वणंदो आहे, पर कामयाबी फॉर्चून क़िस्मत अल्लाह ताला असांखे लिखी छॾी आहे पाण में, पर क़िस्मत खे चेंज करणु हू असांजे हथ में बि हूंदो आहे। कॾहिं कॾहिं कोशिशि करण सां बि अल्लाह ताला बि क़िस्मत बदिली छॾींदो आहे तव्हांजी। त कोशिशि कंदा कयो त जॾहिं तव्हां वटि तव्हां कुझु करणु चाहियो था, तव्हां चाहियो पिया कंहिं शइ में तव्हांजो नालो अची वञे, कंहिं शइ में तव्हां ॾाढा एक्साइटेड थी वञो, तव्हांखे को फेमस थी वञो, तव्हांखे इलाही सभु कुझु मिली वञे जेका तव्हां हमेशह खां चाहियो पिया, त हू कॾहिं बि जेसिताईं न थींदो जेसिताईं तव्हां पाण महिनत न कंदो। महिनत करण सां ई मंज़िल आसान थिए थी, त महिनत कयो जेतिरी महिनत थी सघे पंहिंजे मुल्क जे लाइ, पंहिंजे घर वारनि जे लाइ, ऐं पोइ हुन 2-3 शयुनि खां पोइ पंहिंजे लाइ। त अॼु बि जेका मुंहिंजो टॉपिक हो महिनत जे मथां हो, सक्सेस जे मथां हो, नॉर्मल ह्यूमन लाइफ जे मथां हो। उमेद आहे तव्हांखे मुंहिंजो टॉपिक अॼु वणियो हूंदो। हुन सां गॾु प्रोग्राम जो आगाज़ कंदासीं, पर ॿुधाईंदी हलां हिन ब्रेक खां पोइ जेको असांजो सेलिब्रिटी सेगमेंट हूंदो आहे, त अॼु सिंध जा इलाही सारा माण्हू उमेद त मूंखे आहे असांखे ज़रूरु कॉल कंदा ऐं ॿुधाईंदा ज़रूरु। अगरि तव्हां ऑन एयर कॉल नथा करे ॿुधाए सघो त ऑफ एयर ॿुधाए सघो था, तव्हांजा SMS शामिल कंदासीं। जेका सेलिब्रिटी ते अॼु असां बायोग्राफी करूं पिया, हू सेलिब्रिटी अहिड़ी आहे जेका न सिर्फ़ु सिंध वासियुनि जी बल्कि सॼे कराची में छा सॼे पाकिस्तान में माण्हू मशहूर आहिनि। पाकिस्तान खां ॿाहिरां जेका माण्हू हुनजा फेमस जेके हू वणनि था, जेके हुनखे पसंदि कनि था, त हू ज़रूर ई सुञाणंदा हूंदा त केतिरो डाउन टू अर्थ माण्हू आहे जंहिंजी पर्सनैलिटी ते असां अॼु ॻाल्हि कंदासीं। हुन खां अलावा तव्हांखे हीअ बि ॿुधाईंदी हलां त जेका हू ख़ूबसूरती वारी शयूं अॼु असां वटि आहिनि जेका तव्हांखे ॿुधाइणियूं आहिनि, हू हीअं आहिनि त हू माण्हू जेका इलाही सुठा हूंदा आहिनि, हुनजे हवाले सां ॻाल्हि करण में केतिरो मज़ो ईंदो आहे। ऐं अगेन हिकिड़ी शइ वरी ॿुधाईंदसि तव्हांखे त जेको माण्हू महिनत कंदो आहे हू ई फेमस थींदो आहे। त हिन ब्रेक खां पोइ असां कंदासीं तव्हांजी पर्सनल ऐं फेवरेट पर्सनैलिटी ते बायोग्राफी, हुनजी बायोग्राफी, हुनजी पर्सनल लाइफ जे बारे में थोरी ताक़त कंदासीं। त डोंट गो एनीवेयर, कीप वॉचिंग। हुन सां गॾु असांखे कॉल करे सघो था, खोड़सारी 0213 डायल कयो, 454182 असांजो कॉन्टेक्ट नंबर आहे। कॉल कयो, इलाही सारी कॉल कयो ऐं शामिल थी वञो लाइव शो में। हुन सां गॾु ही बि ॿुधाईंदी हलां तव्हांखे त असां वटि मैसेजिस जा बि सिस्टम आहे, त तव्हां SMS करे सघो था। जीअं तव्हां डिफरेंट प्रोग्राम्स में SMS कंदा आहियो, हिते बि SMS कयो, पंहिंजे फ़ोन जे राइट मैसेज ऑप्शन ते वञो, SS ते शामिल SS लिखो, हुन खां पोइ स्पेस सां गॾु पंहिंजो नालो लिखो, स्पेस सां गॾु पंहिंजे शहर जो नालो लिखी ऐं स्पेस ॾियो। स्पेस खां पोइ पंहिंजो मैसेज या रिक्वेस्ट या जेका शइ तव्हां चवणु चाहियो था, सुठी शइ स्पेशली, हुनखे तव्हां सेंड करे सघो था 2121 ते। असां शामिल कंदासीं तव्हांखे ऑन एयर। हुन सां गॾु ॿुधाईंदी हलां त जेका माण्हू तव्हां सां परे आहिनि, हुनजे बारे में मां तव्हांखे अॼु हिकिड़ो कमु ॾिनो हुओ लास्ट वीक, त तव्हां जेका माण्हू तव्हां सां परे थी विया आहिनि, जंहिंसां गॾु तव्हांजो हेतिरे ॾींहंनि खां ॻाल्हाए न पिया सघो, या हू माण्हू जंहिंसां गॾु तव्हां कॾहिं ॾाढा क्लोज़ हुया आहिनि, जेका पंहिंजी मसरूफ़ियत जी वजह सां हुन सां कॉन्टेक्ट नथा करे सघो, त हुनजे हवाले सां असांखे ॿुधायो। पंहिंजी कॉलेज लाइफ खे, पंहिंजी स्कूल लाइफ खे रिकॉल कयो, कॉल करे असांखे ॿुधायो, मैसेज ॾियो पंहिंजे प्यारनि खे असांजी तरफ़ां। ऐं हीअ बि ॿुधाईंदी हलां त टॉक करणु सुठो शौक़ु आहे, त टॉक शॉक जो इस्तेमालु कयो, जेका तव्हांखे सॼे पाकिस्तान में इलाही सस्ते रेट्स ते कॉल ॾींदो आहे। हुन खां अलावा हिकिड़ी ॿी शइ मूंखे तव्हांखे अनाउंस करणी आहे, त मां चवां थी आई डोंट वांट टू टेक सो मच टाइम, बट स्टिल आई वांट टू से त जेका अॼु पैदा थिया आहिनि, स्पेशली अॼु जी अगरि बर्थडे फॉर्चून तव्हांखे ॿुधायां त अॼु पैदा थियण वारा माण्हू ॾाढा कामयाबु आहिनि। ऐं हुन खां अलावा एक्वेरियस द स्टार जो अॼु ॾींहुं आहे, जंहिंजी अॼु बर्थडे आहे, हुनखे हैप्पी बर्थडे। हुन सां गॾु मुंहिंजी कज़न ज़ारा जी बि बर्थडे आहे, त हुनखे बर्थडे विश कंदसि त वेरी हैप्पी बर्थडे टू यू ज़ारा, मे यू लिव लॉन्ग, मे यू गेट एवरीथिंग यू वांट, एनीथिंग यू विश फॉर। हुन सां गॾु हाणे वठूं था हिकिड़ी ब्रेक खां पोइ अची वेंदी असांजी सेलिब्रिटी सेगमेंट, सेलिब्रिटी प्रोफाइल सेगमेंट। सो कीप वॉचिंग। सलाम सिंध।